बैतुल काबतुल्लाह 17 महीना रसूलुल्लाह नमाज बैतुल मुक़द्दस जे तरफ करे पढ़ी आ हिजरत खां पोइ वो सिर्फ दिल में इरादो कयो हल दे नमाज में हथ मुबारक दुआ जा न खया ज़बान मुबारक सा घुरब न कई वो दिल में इरादो कयो त अज खां पोइ क़िबलो मुजो बैतुल्लाह शरीफ होजे त अल्लाह तबारक व तआला उते जो उते हल दे नमाज में हुक्म जारी फरमायो कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदा मुझा सुना हबीब मुझा त बई घरन तुजी मर्जी जखे क़िबलो बना वा तमाजी मर्जी हलंदी तो आलम चाहते हैं रज़ाए खुदावन तो आलम चाहते हैं रज़ाए खुदावन खुदा चाहता है खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा चाहता है खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद आहे तवज्जो उर्दू समझ में अचे थो अज त टच थी हले मामलो सब हिक हंध ते गड थियो आ पर मिठी मोहब्बत में सदा दादलो आ नबी दर खुदा जे अंगल जे करे रब अंगल जे करे रब मनी दो वने दो ऊंचा छे बितलबे हाजिर खुदा चे ऊंचा छे बितलबे हाजिर खुदा चे लखे लाज ना तरो लखे लाज ना तरो दींदो वने थो सदा दादलो आ ॾाढो सिधी ज़बान जो मिठड़ो लफ्ज़ आ दादलो समझो था बेटा हिसाब तो फरमाए दोस्त को है दादुला सुभान अल्लाह दोस्त न जेके दोस्त रहंदा न पर एकड़ा दोस्तन में दादुला मुई कहते को पूछो नालो छा थी जे दादुलो मुजो कहजो दादुलो ही जे बस अम्मा दादुलो चईवे वणंदो कंहिंखे बि कोन हा सदा दादुलो आ नबी दर खुदा जे अंगल जे करे रबो मनी दो वने थो हुजूर घुरन हा उन अमर जो मसइलो उते जो ते हल थे हा पर वो हुजे हा स्पेशल कोटा जो हिकड़ो आर्डर हिक जे लाए असा जो नबी पंजे सजी उम्मत ते मेहरबान सुभान अल्लाह हुजूर इंतजार कयो त हिकड़ी लाठ है हिकड़ो पार्लियामेंट में मामलो वींदो सेनेट में मामलो वींदो आ तो पूरी कौम जे लाए हिकड़ो फैसलो बणजी वींदो हिकड़ो ला बणजी वींदो आ जेकर इन औरत जे हक में मां पाण फैसलो अज भी कया वो थींदो पर उन जो फायदो सिर्फ न हिक घर खे पाचंदो देखो मां त सजे जहान जे ले रहमत आया इन करे थोरो इंतजार कयो हुन वरी खातून समझो जे न मिलंदो अलाए छा बच्चन के अगे करे हाने घर दे वञण जो इरादो कयो अजा पुठी न ॾिने तो खुदा जो कुरान पाक नाज़िल थियो उनी खातून जे हक में उनी औरत जे हक में उते जो ते फैसलो पातो अल्लाह ताला फरमाए तो कद समी अल्लाह कौल अल्लती तुजादिलुक फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह वल्लाहु यसमउ तहावरकुमा ऐ मुझा सोना हबीब इने खातून के हुक्म फरमा त मायूस न थी तुजी गाल मुझे रब बुधी वरदिया सुभान अल्लाह तुजा सदा उते भी पहता केस उते पहतो तुजे हक में फैसलो अची वियो आ त देखो को कयामत ताई ये लफ्ज तलाक में शुमार न थींदा जो को पंहिंजे घर वारी के चई छॾे तू मुंहिंजी माउ ही न उन जे चवण सां माउ न थींदी अमर उहा हूंदी आ जेका दुनिया में ॼणे ॾे ॾेखारींदी आहे अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे चवण जो मक़सद ही आहे त हिकिड़ा कानून रहमतल लिल आलमीन पंहिंजे मर्ज़ी सां हिकिड़ा कानून करीम रब जे तरफ़ खां उहा बि रज़ा रसूलुल्लाह जी हूंदी आहे त हुज़ूर जी ज़ात पाक असां तव्हां जे हक़ में जेके फ़ैसला करण फरमाया पाण फरमाया मआद को तू फैसलो किए कंदे जैसे जे कदे कुरान में सुन्नत में न हुंदो त पो मां पंहिंजे अक़ल जे मुताबिक पंहिंजे सोच जे मुताबिक खुदा जे खल्क के इंसाफ फराहम कंदो हुजूर फरमाया मआद तू दुरुस्त तो चवी ठीक तो चवी तो के इजाजत आ पर गाल ॿुधो अॻिते पो वञो अॻ में मूंखे ॾिसो सुभान अल्लाह
ॾिसण इबादत हूंदी आहे हाणे मूंखे ॾिस मूंॾे निहार हालांकि सुबुह गॾु हूंदो मंझंदि गॾु हूंदो शाम गॾु उमिरि गॾु गुज़ारी अर्ज़ु कई आका ॾिसी ॾिसी रोज़ ॾिसंदो हा अॼु बि ॾिसांदो पाण फरमाए मआद अॼु ॾिसी वठि अॼु खां पोइ मूंखे वरी ॾिसी न सघंदे वरी तुंहिंजूं अखियूं न ॾिसंदियूं ऐं मआद जॾहिं यमन खां मोटी तूं मदीने पाक में पहुचंदे त तुंहिंजो नबी तुंहिंजो हबीब ज़ाहिरी तरह पंहिंजे गुंबद खदरा में होंदो पंहिंजे मज़ार मुबारक में होंदो पंहिंजे रोज़े पाक में होंदो अॼु तुंहिंजी आख़िरी मुलाक़ात आहे असांजो नबी ग़ैब दान नबी आहे ॼाणनि पिया त हज़रत मुआद बिन जबल सां मुंहिंजी अॼोकी आख़िरी मुलाक़ात वरी मुलाक़ात न थींदी त अखियुनि में ॻोढ़ा तरी आया मुआद रोईंदे अर्ज़ु करे या रसूल अल्लाह पोइ पाण खां परे छो पिया कयो हिते टिकण जो हिते रहण जो त रोज़ गॾु हुजां हुज़ूर फरमाया मुआद परेशान न थी रोन मां अल्लाह जो नबी मेहरबान आया और मुआद जे करे तू यमन में हूंदे असां ज़ाहिरी तरह मदीने पाक में हूंदा से पोइ बि ख़बराए जाए न के वेझाई दूर पे ओडोस परी के चढ़न न चित दे के विसरन न मूर जिया में कुंडी चूर दिया दोस्त वरा को दिल में महान तू परे ही तब असां सां गॾु ही असां सां वेझो ही हिकड़ा वेझा हन तब परे हन ओ दुनिया वारो खुदारा मुझे सोहणे नबी जे दसियल तालीमात ते अमल कयो हुजूर जी ताबेदारी कयो इताअत कयो गुलामी अख्तियार कयो मूंखे मोड़ ते बीहजी विया हूं अॼु रिश्ता टुटंदा टुकड़ियूं थींदा पिया वञनि रब्त टसके थो पियो खुदा वास्ते इन जो हल सिर्फ़ हिकड़ी शइ में आहे मुझे सोहणे नबी जी इताअत गुलामी ताबेदारी हुजूर जे दसियल तरीक़े जे मुताबिक कुरान सुन्नत जे मुताबिक पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो त तव्हांजा घर जीअरे जन्नत बणिजी पवंदा हुजूर जा दसियल तरीक़ा अॼु बि मौजूद आहिनि ऐं जेके जहान छॾे था वञनि उन्हनि खे असांजे दुआउनि जी ज़रूरत आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन कअब वो ॿुधाए थो त मुंहिंजे अबे जे विसाल जो वक़्तु हो जंहिं ॾींहं ते मुंहिंजो अबो फौत थियो उन ॾींहुं हिकिड़ी औरत ही हज़रत रबीअ जी न्याणी उहा इत्तिफ़ाक़ी असांजे घर जे पाती मूंखे निहारे चवे थी अब्दुर्रहमान भाउ तुंहिंजे अबे सां ॻाल्हियूं कंदा अबो त आखिरी वक्त में आ जे मूंखे मोकल दे मुंहिंजे अबे सां गॾु वेठी अदा काब जी अम्मा तो काब लगे थो अॼु तूं जहान छॾे वेंदे हज़रत काब फरमाए थो अम्मा फकियूं फर्क न पयूं कनि बीमारी आख़िर वधी लगे थो त दुनिया मां अलविदा थींदी उहा खातून निहारे चवे थी काबा महिरबानी फरमाए अगर जेकॾहिं तूं हीअ दुनिया छॾे वञी वफ़ात विसाल करे वञी त पोइ मुंहिंजो हिकु न्यापो खयूं वञा हिकिड़ो तोखे न्यापो थी ॾियां हज़रत काब निहारे चयो मां मुंहिंजो मौत थींदो मौत खां पोइ जनाज़ो पढ़ी मां त अॻे जहान वेंदुमि मूंखे ख़बर ॾे तो जो न्यापो मां काॾे खणी वञा तो जो न्यापो मां कंहिंखे ॾींदुसि निहारे चवे थी काब जाॾे वञी तो न्यापो बि ओॾे थी ॾियां केड़ो तोखे सगरन जो न्यापो थी ॾियां केड़ो तोखे मारे सपुनल खान चांडे भाइर जो ॻोठ वार एॾे न्यापो त कोन थी ॾियां मां बि तोखे मैसेज न्यापो उन जहान जो ॾींदमि उन मुल्क जो ॾींदमि जंहिं मुल्क जो तूं अॼु मुसाफ़िर थी वियो जंहिं पासे तुंहिंजो पंध आहे हालांकि मौत खां पोइ इंसान जो कहिड़ो पंध आहे खुदा साहब जो फरमाए त मोए पुॼाणे मैयत सी तकड़ कन तमाम खण वाई बात में वनी मंजिल कन मुकाम हाणे पहुचो मदीने जा जाम ही आसी तुझे आसरे अदा फर बंझू वेही कंदे कहिड़ियूं ॻाल्हियूं जानी मानी मोटिया वर बनीअ ॾेई हाणे कल कान पई तॾा जो ॾिनऊंसि कहिड़ो कबर में ॿ क़िस्म हूंदी आहे हिकिड़ी कबर आहे जन्नत जो बाग
हिकड़ी कब्र आहे जहन्नम जी खड हाने तवा जो पंजो किरदार आ असा जो पंजो अमल आ असा जे अमल जे मुताबिक वा कब्र ठहंदी आ हालांकि मदीने जी साईं फरमाए हिकड़ा मौत अड़ा हुंदा हन जे मौत ते जमीन में रोंदी आ त आसमान में रोंदो आ जमीन आसमान जो सोब चांदी दी बराबर हलंदो आ त अड़े तरीके सा कब्र जे अंदर वा खातून चवे थी काबा मुजो न्यापो खणी वञ केखे न्यापो ॾिया काबा मुजो पुट अज को कुछ साल अग फौत थियो आ मां आया अमर जे हैसियत सा अखर मा कोड़ा सुकन कोन ता पुट याद पियो अचे अज तो जो मौत तो जो विसाल तो जी वफात पई थे ओ काबा तो जो जनाज़ो पड़ी केड़े तो के कब्रिस्तान में दफन कंदा त पो तो हिन दुनिया का अलग थी करे एक पुल पार करे एक मौत जे सूरत में विसाल जे सूरत में वफात जे सूरत में उन मुल्क ते पहुंचदे जिते मुझो पुट अगे ही मौजूद आ मुझे पुत्र के गोले मुझो न्यापो ॾिजाए इन हदीस पाक मां साबित थो थे जेको जहान छॾे वेंदो आ वो पंहिंजे ॻोठ वारनि सां जेके फौत थी वेंदा हन वफ़ात करे वेंदा हन अॻु मरी चुका हन उते उन्हनि सां मिलंदो आ एड़ियूं हदीसूं ॿियूं बि केतिरियूं मिलन थियूं पयूं पर मूं अर्ज़ कयमि हुज़ूर फरमाया त जॾहिं शफ़ाअत अल्लाह जा हबीब ईंदा त उहे हाज़िर बि खटींदा ऐं उहा शफ़ाअत जी हदीस पाक रोज़े पाक ते लिखी पई आहे ऐं शफ़ाअत उन जे हक़ में जेको मज़ार मुबारक जी ज़ियारत करे ऐं जेको मज़ार मुबारक जी ज़ियारत करे उन जे लाइ शफ़ाअत हक़ आहे पर जेको खुद मज़ार वारे जी ज़ियारत करे फरमाए माल ॾिसो ॾिसण वॾी उमेद थी वॾी नेमत थी त पोइ असां जे मथां हक़ आहे हिकड़ा उहे गुलाम हा जन सुबुह जो ॾिठो मंझंदि ते शहादत थी मंझंदि जो ॾिठो शाम ते शहादत थी कलमो पढ़ियो शहीद थिया चंद कलाक पीरीअ सां गॾु रहिया ऐं क़ुरान छा थो चए अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो कहिड़ो आहे अल्लाह ताला फरमाए थो उलाइका अअज़मु दरजतम मिन अल्लज़ीन अनफ़क़ू मिन बअद वक़ातलू वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना अल्लाह जो क़ुरान करीम समझाए थो ऐ मुंहिंजा महबूब ऐ मुंहिंजा सोना हबीब नबी तव्हांजी जमात तोजा असहाब तोजा गुलाम जन कलमो पढ़ियो उन्हनि मां हिकड़ा उहे गुलाम जन इब्तिदाई शुरुआत में कलमो पढ़ी तव्हांजी गुलामी इताअत क़बूल कई हिकड़ा उहे हा जन हिजरत खां बाद में तव्हांजे बारगाह में हाज़िरी ॾेई कलमो पढ़ी इस्लाम क़बूल कयो हिकड़ा उहे हुया जन मक्के पाक जे फतह खां बाद में मिंबादो आखिर में कलमो पढ़ियो ईमान आंदो तव्हांजी गुलामी अख्तियार कई अॻ में हुजनि पोइ हुजनि सुबुह आया शाम आया घणो वक़्तु थोरो वक़्तु मां रब उन्हनि जे हक़ में फ़ैसिलो करे छॾियो आहे वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना मुंहिंजा सुहिणा नबी तव्हांजे इताअत गुलामी जे सदके वो सभु जन्नती आहे कुरान जो फैसलो आ सब जन्नती में तो शक ही कोने पर मां तमा का इहा छे तो पुछण चाहा जेके हिक कलाक गड रहा के सुबह गड रहा के कडिया गड रहा के सिर्फ मक्के में गड रहा के मदीने में पर हिकड़ा उहे गुलाम में हा जेके ऐलान नबूवत का अग में गड ऐलान नबूवत का पो में गड सुबह गड मक्के में गड मदीने में गड जंगल में गड सफर में गड नमाज में गड मस्जिद में गड अज में मज़ार मुबारक में गड इन वक्त में जेके रोज़े पाक जे अंदर गड हन खुदा वास्ते मता भुलजी वनी उन्हनि गुलामन ता कुर्बान वञा जेके रहमत लिल आलमीन पंजे भाकुर में पान जगह ॾिनी ऐं हुजूर फरमाया जॾहिं क़यामत थींदी त सभ खां पहिरीं मज़ार मुबारक मुंहिंजी खुलंदी अर्ज़ कयो आका तव्हांजे उम्मत मां कहिजी पाण फरमाया जेके मां चाहींदुमि जेके सॾु कंदुमि उन जी मज़ार खुलंदी से तव्हां कंहिंखे सॾु फरमाईंदो पाण फरमाया जेको सभिनी खां अॻु मूं वटि आयो हो मां उनखे सॾु फरमाईंदुमि आका सभिनी खां अव्वल केरा अल्लाह जा हबीब दुनिया के ॿुधाइनि था पिया त सॼे जग खां अॻु में सभिनी खां पहिरीं अव्वल मुंहिंजी ख़िदमत में जेको कलमे पढ़ण वारो आहे उहो मुंहिंजो यारेगार वफ़ादार सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे सुभान अल्लाह आहे तवज्जो त हिकिड़ो ऐसारे सवाब जो मामलो जेको अल्लाह जे हबीब असां खे तौर तरीक़ा ठाहे ॾिना जग ठाहे ॾिना
हिंदुस्तान जे अंदर को चोटी जो आलम थी गुजरियो आ हजरत शाह अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैहि उनकी खिदमत में को शख्स हाजिर थियो अर्ज के मुजा सैकड़े मसइले में मुंजी पियो आ मुंजी मदद कयो पाण फरमाया केड़े मसइले में मुंजो हुई जैसे मां रोजानो मजदूरी कंदो हां अन मां 5 टका पंहिंजे बचन जे रोज़ीअ जे लाइ ऐं 5 टकनि जा फ्रूट फल वठी ऐं उन्हनि खे कटे ठाहे अॻियों रखी कुल पढ़ी दुआ घुरी उहे फल फ्रूट नंढनि ॿारनि में विराए करे ओ दुआ घुरंदो हा मुंहिंजा अल्लाह ए जेके ताम फल फ्रूट विराए इन्हनि जो अजर ऐं सवाब मां पंहिंजे अबे अमड़ जे रूह खे तो बख्शा क़बूल फरमा या दुआ कंदो हा पर मुंहिंजा से अॼु मूंखे मज़दूरी कोन लॻी आ गरीब आया मिस्कीन आया बचन जो वक़्त त गुज़री वेंदो पर मुंहिंजा साईं मुंहिंजे अबे अम्मा जी जेका दुआ घुरंदो हा रोज़ानो रब करीम जे बारगाह में ख़त्म शरीफ ॾींदो हा ऐं सारे सवाब कंदो हा उन खां महरूम रहिजी वियो हाणे आलिम हुई आरिफ हुई सैयद हुई तो तक वठी दे हज़रत शाह अब्दुल अजीज फरमाए तो पुट घबराए न हाणे मार्केट में वञ इन वक़्त गिदरनि जी मुंद मौसम शाम जो वक़्त माण्हुनि गिदरा खाई उन जो खलूं उछलायूं हूंदियूं वे खलूं खणी मेरे उन्हनि खे धोई साफ़ करे पोइ कुझु बकरनि खे दे कुझु उठनि ॾाजनि खे दे कुझु डांगनि ढगनि खे दे पोइ दुआ घुर मुंहिंजा अल्लाह हे जेके गिदरनि जो खलूं मां जानवरनि खे खारायूं आहिनि इन्हनि जो अजर ऐं सवाब मुंहिंजे अबे अम्मा जे रूह खे अता फरमा या दुआ घुरी छॾे उन शख्स अक़ीदे जो एतिक़ाद जो दौर हो देरी कोन कई हलियो वियो मार्केट मां खलूं मेड़े गॾु करे ऐं उन्हनि खलुनि खे धोई साफ़ करे बकरियुनि खे ॾाजनि खे डांगनि खे ढगल खाराए ऐं दुआ घुरी अल्लाह मुंहिंजो अॼु हाल इहो थी मुंहिंजी इहा दुआ क़बूल करे इहो सवाब मुंहिंजे अबे अम्मा जे रूह खे सुम्ही पियो दिलि ठरे कान पई दिलि टिके कोन पई मुस्लमान भाउ निंड अचे कोन पई हलंदे हलंदे अख सां लगी निंड आई ख्वाब में जो ॾिसे हिक पासे को अब्बो वेठो आ त ॿिए पासे को अमड़ वेठी सुभान अल्लाह कदे एड़ी ज़ियारत कोन थी खुश थियो घोड़ खत्मा दिन में अब्बो अम्मा गॾु कोन वेठा अॼु ॿई गॾु हले अब्बा वॾो करम थियो पुट अॼु तो असां खे जन्नत जा गिदरा खाराया इन्हीअ जे करे तो वटि आया अब्बा उहे त मां डांगनि खे बकरियुनि उठनि ढगनि खे ॾेई छॾिया जे सदके रसूलुल्लाह जे ज़रो बि ज़ाया न थींदो आहे तो खलूं विरहायूं रब जन्नत जा गिदरा असांजी क़ब्र जे अंदरि पहुचाया या हुज़ूर जे सदके महिरबानी आहे त ॾिनो किनो न थींदो आहे मुस्लमान भाउ इहो असांखे तरीक़ो जेको रहमत वारे नबी जो ॿुधायल आहे त असां अदब कंदा आहियूं इज़त कंदा आहियूं तअज़ीम कंदा आहियूं पोइ उन अदब तअज़ीम इज़त क़ुर ऐं सुन्नत जे फरमूदात खे बयान करे हुज़ूर जे कमालात खे बयान करे मौजिज़ात खे बयान करे उम्मत सां जेके कयल महिरबानियूं उन्हनि महिरबानियुनि खे बयान करे शुक्र बि कंदा आहियूं ज़िक्र बि कंदा आहियूं पोइ उन जो नालो रखंदा आहियूं जश्न ईद मिलादुन नबी नाले खां सवाइ काई इबादत कोन्हे 5 निमाज़ूं आहिनि 5 ॾींहं जा नाला अलॻि आहिनि का भी नमाज बिना नाले जे आहे छा एक नमाज आहे जे जो नालो आ फजर बी नमाज पढ़बी तो उन जो नालो ज़ोहर टी नमाज पढ़बी उन जो नालो असर चौथी नमाज पढ़बी उन जो नालो मगरिब पंजी नमाज पढ़बी तो नालो इशा नमाजू 5 द नाला बे 5 हर इबादत अल्लाह से कहे न कहे नाले सा मुकरर कया त पो एक पासे जश्न ईद मिलाद नबी ए बे पासे हुंदी आ यारी शरीफ ए यारी शरीफ में तक सागो आ अमल सागो आ ताबेदारी हुजूर जिया गुलामी रसूलुल्लाह जिया जो त इन दुनिया में सच्चा बि आहिनि इन दुनिया में कूड़ा बि आहिनि कदरदान बि आहिनि बेकदर बि आहिनि ऐसा के कुरान जो हुक्म आ सोने नबी जे ताबेदारी जो हुक्म आ त इन दुनिया में साथ सच्चा वारन जो दियो साथ हक वारन जो दियो छो त शुरू खां वठी इन धरती ते सच कूड़ सिलसिलो हलंदो आयो आ जिते हज़रत मूसा कलीमुल्लाह खुदा जे खल्क खे नसीहत पियो करे उते फिरऔन जेड़ो जालिम भी होयो उन जो जिक्र भी मिले थो पियो पर हज़रत मूसा अलैहि सलाम पंहिंजे क़ौम सां महिरबानी कयो उन ज़ुल्म कया उन जे महिरबानी जो जिक्र आ उन जे ज़ुल्म ऐं ॾाढ जबर जो जिक्र आ वो जालिम भी दुनिया में रहन था ऐं आदुल भी दुनिया में रहन था सालिह भी दुनिया में रहन था वो असां सोमाणीअ जे निमाज़ में रब करीम सां हिकिड़ो वाइदो कंदा हो अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका व नस्तगफिरुका व नु'मिनु बिका व नतवक्कलु अलैका व नुसली अलैकल खैर व
ونشكرك ولا نكفرك ونخلع ونترك من يفجرك اللهم إياك نعبد ولك نصلي हर एक इंसान नमाज में रब करीम साबाइदो कंदो ऐ मुंहिंजा करीम रहीम रब धरती ते सच्चा बि आहिनि कूड़ा बि आहिनि मां साथ सच्चार जो ॾींदो में नखलओ व नतरुको जेके कूड़ा आहिनि नाफरमान आहिनि बदकिरदार आहिनि उन्हनि सां मुंहिंजो सोशल बाइकाट आहे उन्हनि खां तालुक तोड़ींदो में जोड़ींदो में उन्हनि खे जेके धरती ते हक़ ऐं सच ते अॼु बि क़ाइम आया उन्हनि सां गॾु आया हाणे दुरूद पढ़ो हिकिड़ी यारी शरीफ जी बरकत उन खां पोइ दुआ था घुरूं पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या आहे तवज्जो हो वेहंदो आखिर दे वंदी मिले न सही हजरत मखदूम बिलावल दादू वारो शान शाह खुदा जो कामिल वली थी गुजरियो आ बेड़ीअ ते चढ़ी सफर कयो वञे पियो आला शान जे भिक में पहुतो हिकिड़ो मलाह बेड़ीअ ते पियो होका ॾे चओ त हिन भर खां हुन भर खां टैक्सी वारा होका ॾींदा न भई अल्लाह जे कामिल वली पंहिंजी बेड़ी झले चेदो अदा बेड़ीअ वारा जी साईं जे असांजी अमानत वठ भला इहा बि खयूं तमाजी अमानत केड़ी कहने खड़ी वजा हजरत मखदूम बिलाल फरमाए तो पुत्र ओ मलाह ओ बेड़ी हलाइण वारा ही असांजी अमानत वठो जंहिंजे लाइ चऊं उनखे वञी ॾे से कहिड़ी अमानत कंहिंखे ॾियां पाण फरमाईंदा बाजरीअ जो अटो वठो छा वठो बाजरीअ जो अटो हाणे हिकिड़ो हूंदो आहे कणक जो अटो जूअर जो अटो चांवरनि जो जवन जो पर बाजरीअ जो बि अटो थींदो आहे पर जेके वॾी उमिरि वारा हन से तव्हांखे ॿुधाईंदा आई साहब ख़ान जे साम्हूं अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा जो कसम ख़ुशामद करणु मूंखे ॾाए बि न ईंदी आहे पर हिननि शख़्सियतुनि खे दिलि मां दुआ निकिरंदी आहे जो पंहिंजे मसलक जे लाइ पंहिंजे इलाइक़े जे लाइ दीनी ख़िदमतूं जेके सदर जो खां लिकल कोन आहिनि इहे वॾी उमिरि वारा ॿुधाईंदा त बाजरीअ जो अटो छा हूंदो आहे थर पर जे इलाइक़े में सॼी जमात खे नंगर मिलियो मूंखे जो वेहो तव्हांजे नंगर में देर मुंहिंजो छो जे अटो पीसण वियो आहे महीनो अॻ में टेम वंदो थी अटो अॼु पीसंदो पचंदो पोइ नंगर मिलंदो मूंखे चऊं साईं सभु अटा पीसी विया पची विया हिकिड़ो अटो रहिजी वियो आहे उनजी ख़ुशूसियत इहा होॾो पीसे होॾो पचे अठ पर बि टिकंदो न ॿिनि ॾींहंनि खां पोइ मटिजी वेंदो असुल सूरत विञाए वेहंदो पोइ कम जो न रहंदो पचाइण जे क़ाबिल न रहंदो मुंहिंजो कहिड़ो अटो आहे चइसो बाजरीअ जो अटो आहे अल्लाह जो कामिल मानो फरमाए थो पुट बाजरीअ जो अटो वठो अमानत खणो से कंहिंखे ॾियां निहारे चवे थो उन जो नालो थी सखी सरवर नूह रहमतुल्लाह ताला आला शार वारो बुज़ुर्ग जेको ख़ुदा जो कामिल वली थी गुज़रियो आहे उन सखी सरवर नूह खे असांजी अमानत ॾे चइसि मां हिन हालनि जे इलाइक़े जो आहियां हाणे मूंखे ख़बर आहे त रेस पुनल खान चांदी साहब जो ॻोठ आहे हेॾा हे उन्हनि फ़क़ीरनि जा ॻोठ आहिनि ही सकरनि जा हेॾा दीनू शाह हे जेके गिरदो नवाज़ जा इलाइक़ा आहिनि इन्हनि इलाइक़नि ॻोठनि में मां टैक्सी थो हलायां सरवर नूह नाले त को आहे ई कान मखदूम बिलाल फरमायो अञा ॼाओ ई कोन्हे ॼाओ ई कोन्हे वरी अटो थो ॾी बाजरीअ जो अमानत ॾियां उनखे पोइ मूंखे कीअं ख़बर पवंदी चए थो तूं ॿेड़ीअ में रखो जॾहिं ईंदो त तोखां पाण वठंदो जैसे कॾहिं ईंदो जॾहिं असां न हूंदा असांजा सलाम बि ॾिजांसि अटो बि ॾिजांसि चइसि ठीकु आहे पर पोइ बाजरीअ जो आहे टिकंदो सही जेको ॻोल्हींदो त सीधो टिकंदो ॾियण वारो केरु आहे अमानत केरु थो करे चइसि पोइ ॿार मूंखे बि कोन कंदो गंढड़ी ॿधी कुंड में रखी थो छॾियां वक़्तु गुज़रंदो वियो जॾहिं मखदूम सरवर नूह जी दुनिया में विलादत थी अचणु थियो जॾहिं वॾड़ो थियो सदन जो अपो बि आलिम हो वक़्त जे चोटीअ जो आरिफ हो उहो नंढड़े पंहिंजे पुट खे वठी हिकु उस्ताद जी खिदमत में निहारे चए तो अल्लामा साहब ओ मौलवी साहब ओ काजी साहब ऐ मुफ्ती साहब अल्लामा साहब ऐ मखदूम ओ साईं
मुझे बचड़े के अल्लाह जो कलाम दीन जो बरकतू इल्म पढ़ाण जे लाइ पंहिंजे मकतब में दाखिल कर उन वक्त जो जेको आखूद साहब हो उन वक्त जो जेको मौलाना कादी हो मुफ्ती हो आलिम हो उस्ताद हो जे वटि ॿिया ॿार विलायकी जा पढ़ंदा चवे थो से ठीकु आहे जिते इलाइक़े राज़ी बचड़ा पढ़नि था अवां जो पुट बि पढ़ंदो त मुंहिंजो बि मान मथे थी पवंदो हज़रत सरवर नूर उन उस्ताद जे अॻियों वेठो सबक पढ़ण जे लाइ उस्ताद ने की काठ जी पट्टी थो ॾे पुट ये काठ जी पट्टी वठो वञी दरिया ते इन पट्टीअ खे मेद मखे अचो मेद मले अचो पोइ मूं वटि मोटी या तोखे अखर लिखी ॾियां और नंढड़ो कन ॿारनि सां गॾिजी दरिया जे कप ते बीही उन पट्टीअ खे काठ जे तख़्तीअ खे उहो पाणीअ मां मेद पिसाए उन पट्टीअ खे मेद मले करे ऐं मुंहिंजा भाउ ऐं सुकण जे लाइ रखे थो पर इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो ॿियनि ॿारनि जूं पट्टियूं सुकी वयूं सरवर नूह जी पट्टी सुके ई कान पई सब बार बीठा घणो वक्त इंतजार कयूं आखिर जो जाने आली खानो जे तो सुके जे सुकण तो असा नवे अंगाती सब हल्या विया नंढड़ो मासूम दहशत दरिया जी कूड़ा झंग हो उड़ानियूं किरण कंदियूं हुयो शाम जो वक्त हो निहारी दे पट्टीअ खे ॾिसे पियो पट्टी सुके कोन पई उन खां बाद में शाम पई थे नंढड़ो मासूम आखिर मायूस थी अखियुनि में ॻोढ़ा पिया किरन अल्लाह अकबर ख़बर तॾहिं पई साम्हूं दरिया मां हिक ॿेड़ी थी अचे पई उन ॿेड़ीअ जे विच में नूर जूं लाटूं थियूं चमकनि सुभान अल्लाह नंढड़े मासूम जो ॿेड़ीअ खे ॾिठो त ॾुख लही असी चेहरा ॾिठे उन विच में केरु हो जो शान अच्छा ही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा जो शान अच्छा ही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तोखे ताजो ॾिनो रब ॾाजो ॾिनो क़ुरान जा टी हसी पारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तुंहिंजो शानो शाही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तोखे ताजो ॾिनो रब ॾाजो ॾिनो क़ुरान जा टी हसी पारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा के जो ॾिठे त उमेद थी बी रहियो पट्टी पंहिंजे हथ में आ जेका अञा आली हुई सुकी कोने निहारे पियो पट्टी बि छलियूं बीठो आहे तां त ॿेड़ी वधंदे मेरे मंझ वरतो किनारे सां अची टकराई उन किनारे ते बीहण खां बाद उन ॿेड़ीअ मंझां हिकु हसीन चेहरो हिकु हसीन शख्सियत हेठि लही अची करे हज़रत सरवर नूह खे भाकुर पाए पंहिंजे हंज में खणी चए थो पुट रो न परेशान न थी घबराए न हल उन ॿेड़ीअ जे विच में वेहो अॼु तुंहिंजे पट्टीअ ते अखर सां पाण लिखंदासीं अहिड़ा अखर लिखबा जेके क़यामत ताईं लहंदा ई कान नंढड़े अर्ज़ कबा तव्हां आयो के एड़े दुखे वक्त में मूसा ॿेड़ीअ मु दरिया मु पार कढो निहारे जे तो पुट मां को आम न बल्कि तो जो बाबू हज़रत अबू बकर सिद्दीक़ आया सिद्दीक़ी हा सैयदना सिद्दीक़ अकबर जे औलाद मां मुझे रहमत लिल आलमीन जे बारगाह में जदे हे सिलसिलो हलियो त मु अर्ज़ कयम आका अवाब करम कयो मुझे मथा पे मेहरबानी थे मां पंहिंजे बचड़े के पंहिंजे ठाकुर में भी कया ऐं उहे अखर में तव्हां एहसान फरमायो अहिड़ा पट्टीअ ते अखर ठहनि जेके क़यामत ताईं ठहनि ई कान पोइ दरबार रिसालत जो फैज़ मिलियो बरकत मिली हाणे मामलो हिते ॾाढो ठहे थो पर ॾुख इन ॻाल्हि जो थींदो आहे त गुल कंदा हले गॾु सच कूड़ शुरू खां वठी हले थो उथंदे हिकिड़नि हा कई हिकिड़नि न कई हिकिड़ा ठहिया जेके ठही नथा ठहनि हाणे हिकिड़ा हिते त ठही पिया हिकिड़ा से अल्लाह जा महबूब मदीने पाक में काथे हाला ॿेड़ी कीअं उते कीअं पाता इन्हनि कीअं करे पंहिंजी भीग करे छॾी दीन सम्झी न
सघिया अल्लाह जा जेके वली हने खुदा जा नबी हने हिक ताकत हुंदी आ ज़ाहिर सा हिक ताकत हुंदी आ बातिन सा बातिन जी जेका बादशाही आ अख चिप जे अंदर खुदा जा नबी चाहन त सतन ज़मीन जो सैर करे वठा सुभान अल्लाह इन नुक्ते ते मां गुफ्तगू कंदुम त सुबह थी वेंदो इब्राहिम अलैहि सलाम रुगो दुआ घुरी रब करीम ॾिसां ॾिस छा ॾिसंदे जेको बि ठाहियो थी सभु ॾेखार जहिड़ियूं शयूं बि ठाहियूं थी जाथे बि आहिनि मूंखे ॾेखार ऊठ ते चढ़ी ॾिसण वेंदे घोड़े ते चढ़ी ॾिसण वेंदे जहाज में चढ़ी ॾिसण वेंदे हिन धरतीअ ते को बि वक़्त जो हाकिम पंहिंजो मुल्क नथो घुमी सघे दावा सा चवां तो असांजे मुल्क जी अंदर असांजा जेतिरा बि प्राइम मिनिस्टर गुज़रिया हले को बि दावा न कंदो त पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी हर यूसी घुमी वियो हर वाह घुमी वियो हर वाटर कोर्स घुमी वियो हर ॻोठ घुमी वियो न वध में वध वॾा शहर घुमंदो ज़िले लेवल ते पंहिंजी सरकारी सतह ते डिवीज़न सतह ते बाक़ी ॿाहिराड़ियूं ॻोठ गिटियूं केरु घुमाए इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त ॻोठ ॾिसां गिटियूं ॾिसां माण्हू ॾिसां जिन ॾिसां देव ॾिसां परियूं ॾिसां कोह काफ ॾिसां समंदर ॾिसां जबल ॾिसां पर सत ज़मीनूं सत आसमान इन सैर करण में वक्त केतिरो लॻंदो करीब रब हिक मिनट खां अॻु में ॾेखार कुरान में लिखियो पियो आहे हिक मिनट बि कोन लॻो जिते बीठो हो अल्लाह जो हुकुम थियो हेठि ॾिस मथे ॾिस बस नुरी इब्राहिम मलकूत समावात बल कुरान पाक में आ हेठि ॾिठे मथे ॾिठे त अध मिनट में सत ज़मीनुनि जी बादशाही ॾिसी वते सत आसमाननि जी बादशाही अल्लाह ॾेखारे हुतो को हुते पहुचाए त इतराद न कर पर असुल ॻाल्हि अधे पे ॾिनो लईअ जो ॾंदड़ो लई काठी आ न रे उन जो लईअ जो ॾंदड़ो ॾिनो त भिक वारे चयो त आखिर लई दा ॾंदड़ न ॾींदा कर क्यों आखिर अकुल हलिया वेस लई दा ॾंदड़ ॾेसे मुझे अकुल हल आखिर अकुल होसी न वेंदी न हे कोन पर वेंदी केॾो हिनखे अकुल आहे ई कोन वरी ॾिने लईअ जो ॾंदड़ो पाण खे त तबाहीअ जे किनारे ते भिक वारनि जे मथां बि पीतियूं भिकूं ओ खुदा रा होश कयो नबियनि जो मान मथे आ वलियनि जो मान मथे आ जेकॾहिं अल्लाह जो नबी चाहे त हिक टाइम में हिक वक़्त में काइनात जी ज़रे ज़रे सां पाण गॾु हन मुंहिंजे प्रिय जी मुस्तनद हदीस पाक आ हुज़ूर वेठा पाण फरमायो वालेकुम अस्सलाम जमाअत ॾिठो दर खे त आयो केरु पाण फरमायो त जेको मां ॾिसंदो हा तव्हां न ॾिसी सघंदो सुभान अल्लाह जेकी कुझु मां ॿुधंदो हा तव्हां न ॿुधी सघंदो दर खे न ॾिसो हज़रत जाफर बिन अबी तालिब आयो जेको इन वक़्त जन्नत में आ मूता जे जंग में शहीद थियो जन्नत मां परवार कंदे उनखे सिक लगी त महबूब जो मदीनो पाक ॾिसां ऐं मदीने पाक ॾिसण जे लाइ पर मदीने वारे जे ॾिसण जे लाइ मुंहिंजे मदीने पाक में हाज़िर थियो हींअर हितां परवार कयूं उॾाणो पियो वञे उनखे सिक लगी त ॾिसी वठां पर ख़ुदि हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सज्जरी रहमतुल्लाह अलैह हुजूर जो हुकुम जो मदीने पाक खां हिंदुस्तान वञ दीन जी तबलीग करे ओ सफ़र कयो हिंदुस्तान पे वञे दगते रात पई अध रात जो उथी वे रोए पियो जेके दोस्त गॾु हा काफ़िले वारा गॾु हा पुछन था मोहम्मद हसन ऐं मुईनुद्दीन छो थो रोई अध रात जो वक़्त आ निहारे चवे तो 6 साल रोज़े रसूलुल्लाह जी शाम में गुज़ारिया तमे उते गुज़ारिया तमे खड़ी परे कोन रहियो में हुजूर जो हुकुम आ त हिंदुस्तान हलियो वञ वा जुदाई थी वई आ एतिरा ॾींहं सफ़र में गुज़रिया जेका रोज़ महिरबानी थींदी हुई उहा ओट थी वई पर्दो थियो हिजाब थियो अखियूं रुबन थियूं अखियूं सिकन थियो ॾिसण जे लाइ छा थो ॾिसण चाही जे थो ॾिसां छा ॾिसंदे ॾिसां दरबार हबीबन जी पंहिंजे मोहब्बत मुजीबन जी अदा ॾिसां दरबार हबीबन जी पंहिंजे मोहब्बत मुजीबन जी मगर मोहजे नसीबन जी मगर मोहजे नसीबन जी शमाओ बरंदी अलाए मरी वीद से मुझे मिठड़े मदीने दे वाग वरंदी अलाए मरी वीद से मुझे मिठड़े मदीने दे
वाग वरंदी अल्लाह मरी वींद से त उते सुतो निंद वठी वई अल्लाह जे हबीब जी ज़ियारत थी फिर ये फरमाया मुईनुद्दीन रोई छो तो जाते में सिक लगई निंद में हुजी जाग में हुजी अखियूं बंद कर वो तसव्वुर कर दसा पाण पाजी वींदा सुभान अल्लाह जे पहुंचण में का देर थींदी आ छा मलक हजरत जिब्रील अलैहिस्सलाम अख शिब में सतन आसमानन का फर्श ते पहुंची सके तो एक पर खोले तो धरती के ये ढके जी आसमान ढकियो वींदो आ त पो अल्लाह जा वली हन जो दको निरालो आ पाण के अटो ॾेई हलिया विया हन के अखर त लिखजी मिलिया घर पातो वरी ॿियो ॾियारो थियो छाम थी सिक लगी त पट्टी बि खणी वञा उन दरिया ते वञी मेट पे हणा इनी उम्मीद ते त वरी उहा ॿेड़ी अचे उहे ज़ियारतूं करे दिल ठारे अचा वरी नंढड़ो पट्टी खणी अकेलो ॿारनि खे बि नथो लथे हाणे उन शख्सियतुनि खे ॾिसण लाइ वक़्त में उहा पट्टी हथ में खणी दरिया ते पातो हाणे हूअ त महिरबानी क़िस्मत सां थींदी आहे इहे तन रोज़ त न खुलंदा हले पाण बीठो तो इंतज़ार करे इंतज़ार कंदे कंदे कुझु अॻिते थी जो नज़र करे त उहो मलाह बीठो आहे चाहे वॾे बाजरी जो अटो अमानत हो जे कामिल बाने के ॾिसी वतो गौर करे ॾिसी ॾिसी अॻिते वधी चे तो चाचा मलाह मुंहिंजी अमानत आ तो वटि मुंहिंजी अमानत मुंहिंजे हवाले कर सुभान अल्लाह तो केर आ जेको ॾसे वियो ही ईंदो त तोखे ॻोल्हींदो ईंदो त तोखां पाण पुछंदो ईंदो त तोखां पाण वठंदो मां उहो शख्स आहियां जेको चवी पियो त सरवर नूह नाले को आहे ई कान बाजरी जो अटो तो वटि अमानत आ ओ मुंहिंजा भाउ उन्हनि मना जे लिंगन में नकली पैदा थी कादर तो जे कुदरत कुर्बान अल्लाह जी मर्जी या कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर इज्जत दे जेड़े तरीके से मदीने जे साईं फरमायो जे कदे चाहो था त रोज़ी में बरकत थे कर्ज लहे तंगी खत्म थे त पो सुबह जी नमाज जमात सां पढ़ो सुबह जे नमाज में रिस्क में बरकत थींदी आ जे कदे चाहो था त जवानी सलामत रहे भले पोरो थी वञा चेहरे जो नूर सलामत रहे जे पहरे जी नमाज जमात सां पढ़ तो जे चेहरे जो नूर सलामत रहंदो जे कदे चाहि तो कब्र में ऊंधे न थे त पो टे पहरे जी नमाज जमात सां पढ़ छो त कब्र में लहण वक्त टे पहरी नजर ईंदी भले सुबह जो 8 बजे दफन कयो उन लाइ टे पहरी आ कब्र में उथंदो त सुबह नजर ईंदो इन जे करे टे पहरी जे नमाज जी ये बरकत खुसूसियत पर जे करे चाहो था त दुनिया में मुझो खौफ खत्म थे दुनिया में को मुझो दुश्मन न होजे अगर दुश्मन आहे दोस्त बनजे तो सांझी जी नमाज मगरिब जी नमाज जमात सां पढ़ इन नमाज जी बरकत जेका दुश्मन के भी दोस्त बनाईंदी पर जे करे चाहि तो त सुकून मिले डिप्रेशन न थे मुखे को टेंशन न होजे का परेशानी न होजे त पो सोमहारी जी नमाज जमात सा पढ़ रब करीम सब दुनिया जा दर्द तो जा दूर करे छड़ी सुभान अल्लाह केड़े कुंड में बैठा हूं सोचो ही कोन था त छा जिंदगी बची आ ओ मेरे गुजारे गफलत दे विच खबरा पोसनी मर्द सही ओ मेरे गुजारे गफलत दे विच ओ मेरे गुजारे गफलत दे विच खबरा पोसनी मर्द सही इथा सदावी जमींदारा इथा सदावी जमींदारा झोकत तैयारी करत सही इथा सदावी जमींदारा झोकत तैयारी करत सही ओ मेरे गुजारे गफलत दे विच खबरा पौसनी मर्द सही ओ मेरे गुजारे गफलत दे विच ओ मेरे गुजारे गफलत दे विच सुभान अल्लाह ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती तंग में तसव्वुर करे हुजूर गड्डो हजरत सकी सरवर नूर दरिया हते पट्टी खणे कबीरी पहुंचे पर खुदा जो कसम ये सब करोड़ सकी सरवर नूर जेड़ा जवान एकड़े पासे लख मुईनुद्दीन चिश्ती जेड़ा जवान एक पासे बिहार महबूब सुभानी गौस आदम पीरान पीर
दिल पर दस्तगीर सबरी जो सरदार वही आका है सदन जो कदम मुबारक सुभान अल्लाह ई सदन जो मान इछाना महबूब सुबानी जी जिंदगी मुबारक पढ़ो पार के सफर में दावत में आया जय गोठ में दावत है गोठ का बाहर एकड़ो कपड़े जो घर बैठा पुत्र के हुक्म के पुत्र लाओ त एक कपड़े जो घर जंग में नजर करे दिसे एकड़ो पीर सन्ना उन घर जे अंदर एकड़ी पोरी अमर वेठी आ अबा इते की अबा गरीब हूं मिस्कीन हूं गोठ जे मथों पार थी प्यासे जदे जवानी ही त सब कुछ हो पर अज सब कुछ हलियो वियो मारू मिट मली रजा सबई पर ख्यासो सौखी भाए सबका औखी तू ही तू मौला मथा मु गुरो न लाहे में बाज जो अज अकेला हूं दिल जे मथों पार थी प्यासे इन करे जंग में कपड़े जो घर ठायो आ असा जो केर बना है महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमाता जे जो केर बना है मां अब्दुल कादिर जीलानी जो हित विसा में हाथ कबर क़यामत में बन जो जाके सुभान अल्लाह लई पिया जमायत समेत उते वेठा दावतन के खबर पई त साईं तेरो गोठ को बाहर सजो गोठ उते जे जेको लंगर तैयार कयो हो को बकरी काए आयो को उठ काए आयो को पैसा खणी आयो को सामान खणी आयो को कपड़ा पान वठी गड करे जदे दुआ थी पान फरमाए भाई जेको भी लंगर आ बकरियूं उठ डाजू पैसा जर जेवर सब जो सब असा ओ ने कपड़े जे घर वाले पोड़े कुराड़े जे हवाले कैसे खन चाचा ये सब तुझे हवाले आ असा दुनिया के दीदा हूं जको सा जे तरता वठंदो आ न जो नालो अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर बादशाह पीरा जे जे हक में फिटतनी बादशाह जड़ो जान उथी भी सन्नतो करे मीरा शाह मदद थी अची औखी वेरा लिल्लाह लगलती पुचवे पर पाजी ने पेर औलाद अली शेर कर का मार मुरीद दे मीरा शाह मदद थी तो सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी बादशाह बगदादी कर का मार मुरीद दे विदाई साहब जी अजा दिल को न ठरी हथ बदी चे तो मीरा शाह मदद थी अची औखी मीरा शाह मदद थी अजे दिल पर खोल दरी लत आहे गाल गरी सवा तोरी सैयदा पर हजरत सज्जल सरमत दराजन में उठी भी सदतो करे त पीर पीरा सोनी पुकार के जे तो से पीर त लख दिखा थमे जे पुछो जमाए तो हुदन आका तमा सिर्फ पीर न पर पीरन जाब पीर आया अजीब लफ्ज हा जे तो पीर पीरा मुर्शिद मीरा नाम किथे जे टूटन जंजीरा कामिल मुर्शिद कर दी हां मैं दखड़ोली भर दी हां ए अल्लाह जे हबीब जी जेका रहमत हुई महबूब सुभानी उन्हनि मोतन मझा इन धरती जे मथा कामिल बणजी आया जो पान फरमाइंदा मुजी उम्र मुबारक नंढड़ी ही अल्लाह जे हबीब हंज में वेहारे 7 मर्तबा लुआबे दहलता फरमाए पान फरमाइंदा बचड़ा अज दुनिया जा सब इल्म सब फन मा अल्लाह जे हबीब तमा के अता कया हाने तमा खुदा जे खल्क के तबलीग कयो नसीहत कयो तो पान वायद कंदा हफ्ते में ब दफा जुम्मो ऐ सूमर जुम्मो खुतबे जे ले सूमर नसीहत जे लाए वो जहदी ते जमायत थोरी इंदी उन जो भी तादाद घट में घट 40,000 जे लगभग होंदो हो तारीख के बगदाद के पड़ी दिसो इलेक्ट्रिकल नहीं लाउड नहा बिजली बतियो कोन हो पर पान तकरीर कंदा जे अगियो वेहण वारो बुधंदो ई आखिरी कुंड ते वेहण वारो पे बुधंदो हो एक मुके में तकरीर दौरान मी वसी पियो कल गऊ थी उते जो ते दुआ ता करन करीम रब मुखे हुक्म कयो थी त मोजा जे के बंदा टड़ी फिकड़ी पुनर के गडु कर मां गडु करन ते तू मोरी उठार न ते मी भी मुझे महफिल में बस दुआ जी देर थी उते लीको निकरियो वरी मी वाला काडो जो काडे बाहर सब अंदर हाने बडियारा थिया एक अदे जे घर में हो विया शादी मामलो बनजे न पियो एकड़ो जिन्न हो मुखे ने हारे जे दोसे तमा वनो इन जे घर में करो हरो ऊ पुछो त करो चाहे जैसे करो दस्तगीर जो थी दुआ ॿियो वरी करो चाहे सुभान अल्लाह जंग जो भलाऊं भी इते झुकेल थव
बरजू बरवे पुते मंजिल थियूं पयूं त पोइ तव्हां ते बि हक़ आहे चवंदो कर दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी अल्लाह चो दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी तव्हांजो वारो आहे ज़बान खोल रुगो नथी इन लफ़्ज़ में बरकत आहे चो दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी अल्लाह पुकारे पई बानी महारथी वरो मिलजन जावीर पजो पलक में पीरा न पीरा महारथी वरो मिलजन जावीर पजो पलक में पीरा न पीरा जल्दो जना ओ जिलानी दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे चो चो दस्तगीर जानी करे आखिरी कुंड ते आवाज अचे दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी अल्लाह पुकारे पई बानी अल्लाह महारथी वरो मिलजन जावीर बच्चो पलक में पीरा न पीरा जल्द जना पोजीलानी दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी अल्लाह पुकारे पे बानी दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी आखिरी दस्तगीर जानी करे मेरे अदा खादम बाप हो जाए खरी चाहो दस्तगीर जानी करे मेरे बानी पुकारे बानी पुकारे पई बानी पुकारे पई बानी अस्सलाम वालेकुम सलातु सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत चार याराने हज़रत पे बेहद दुरूद चार याराने हज़रत पे दाइम दुरूद उनके दौरे खिलाफत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत गौसे आज़म इमाम मुत्तक़ा वन्नुक़ा गौसे आज़म इमाम मुत्तक़ा वन्नुक़ा जलवे शान कुदरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत
अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। तमाम जमात के गुजारिश वही रहो, एक दफ़ो सूरह फातिहा 3 दफ़ा सूरह इखलास पढ़ी साईं क़िबला जी हवाले कयो, साईं जन दुआ फरमाईंदा। दुआ बि थींदी, लंगर शरीफ़ थींदो, सभई अदब सां वेही रहो। साईं जन दुआ फरमाईंदा। उन खां बाद में अॼोकी हिन महफ़िल जा सदर महफ़िल पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी जेके ईरान ऐं इराक़ जे